खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद सेवण तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र एम सेवाणी। सेवण तालके जे ॿिए नंबर वॾे शहर भान सईदाबाद में हिक ही रात में चोरी जा 4 वाक़िया पेश। भान सईदाबाद जी पुलिस ख़ामोश। भान सईदाबाद जी पुलिस भान शहर में चोरियुनि जी वारदातुनि खे रोकण में नाकाम नज़र अची रही है, जॾहिं त भान सईदाबाद जा शहरी पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झण लॻा। गुज़िरियल राति भान सईदाबाद शहर में हिक ही रात चोरी जूं 4 वारदातूं पेश आयूं आहिनि। जवाबदार जी CCTV वीडियो भी साम्हूं अची वई। कासिम बोज़दार घिटी माना मालूम चोर हाजी नज़ीर उमरानी जी दुकान जा ताला टोड़े बैटरी चोरी करे फरार थी विया। भान सईदाबाद जी पुलिस ख़ामोश। नवीद मामड़ जी दुकान में सोलर प्लेट चोरी। अज़ीज़ुल्ला दाऊद पोटो जी दुकान में सोलर प्लेट चोरी। पोरियत माण्हूअ जा थांव खट ऐं ॿियो सामान भी चोर चोरी करे आसानी सां फरार थी विया। कासिम बोज़दार मोहल्ला में हिक ही रात में चोरी जा 4 वाक़िया। भान सईदाबाद पुलिस जे लाइ हिक सवालिया निशान बणिजी विया आहिनि। भान सईदाबाद पुलिस खे इतला ॾिनो वियो, पर भान सईदाबाद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची न सघी। भान सईदाबाद जे शहर ऐं इलाइक़े वासियुनि अली घोर सहिड़ो SSP जामशोरो खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द नोटिस वठी चोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं भान सईदाबाद शहर में जेकी भी चोरियूं फुरनि जूं वारदातूं थियूं आहिनि, उन्हनि चोरियुनि ऐं फुरनि जी वारदातुनि में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे चोरी ऐं फुर थियल सामान वापसि करायो वञे, जॾहिं त CCTV वीडियो में 3 जवाबदारनि खे ॾिसी सघिजे थो जेकी वारदात करण बाद फरार थी विया।